उहो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो जॾहिं हमेशह जे लाइ मूंसा ईअं ई आराम में सुम्ही रहंदो ऐं मां पंहिंजे हथनि सां इन कंबल जी जाइ ते कफन विझंदीदास। कफन अञा सुजाग हुयो छा? हाँ दादाजी, दादाजी अॼु ख़बर पई त तूं मूंसां केॾी न मोहबत थी करे। हिकु ॿुॾाइण ज़ीनत सदाई पई पिटू ऐं पारा था ॾींदे। ॿे पीटी छो आई? आवे मां सदको वञाए वे। मूसा अॼु मूंखे सही सही ॿुधाए, तूं मूंखे केतिरो चाहींदो आहे? पहिरियां तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं पंहिंजे प्यार जो अंदाज़ो लॻाए सघीं थी त तूं केतिरो मूंखे चाहींदी आहीं। मां त चाहियां थी तूं अॼु मरे सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। मां बि तोखे एतिरो ई चाहियां थो। छा? तूं मुंहिंजी चाहत में गुम थी वहीं। मां अंदाज़ो लॻाए वरितो। मूसा खुदा न करे जेकॾहिं मूं मथां को कूड़ो इल्ज़ाम लॻी वञे, तोखे शक थी पवे त तोखे ज़हर मां थी ॾियां, त पोइ तुंहिंजो हुन में रद्द अमल छा थींदो? कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करें दादली? तो मथां मूसा ख़ान शक कंदो? कॾहिं बि न। थी सघे थो मूसा, थी सघे थो। हिते जेको माहौल पैदा थियो आहे तोखे शक थी सघे थो। तूं पंहिंजे हथनि सां मूंखे ज़हर पीआरी ॾिनो, पोइ बि मां इनकार कोन कंदुसि। पोइ शक जी कहिड़ी ॻाल्हि? खुदा कंदो ईअं ई थींदो। हा, मुंहिंजे हथनि सां ज़हर पीअंदे पर शक कोन कंदे। सोनी वञी पंहिंजे कमरे में आराम कर। छो तू न रहंदी है छा? न, मां दिलावर खान जे कमरे में सुम्हंदसि। न छोरी न, कल रात तू दिलावर खान जे कमरे में सुती हुई है, अॼु रात मां उन कमरे में सुम्हंदसि। रहमत तू भी पंहिंजे वक्त सां कमरे वञी सुम्ह पइजांइ, मां वञां थी। जी जी ठीक है ठीक है। सोनी सदको सदको सुनी, ये माई तोखे कॾहिं भी बर्दाश्त कोन करी। ये माई इहा माई बेचारी त छा पतई बि घटि न आयो। सॼो ॾोह थी बेचारी ड्रेस थियाणीअ ते। इते आया इते अञा निंड कान थी अचे, मां ड्राइंग रूम में वेठी आहियां। अजीब औरत आहे, निंड नथी अचे, ड्राइंग रूम में वेठी आहियां। छोरे सियाणी मोटी आई है। बस मां के निंड ही ना आई उते, मां इते थी वेहा। रहमत तू मुझे जल्दी सां चाय ठाहे खणी अच। रे सियाणी हिन वक्त चाय पींदी है त बेकार निंड कोन ईंदी। सोनी मूंखे निंड थी अचे, हाणे तू भी हली पंहिंजे कमरे में आराम कर, मां वञे। हा भले भले। छो थी भले? छो न भॼी वञे?
कुसूर तो मुंहिंजो रिवॉल्वर सिधो हूंदो त बीहंदी न त बीहंदी। छो माई छो मोटी आई है वन दिलावर खान के कमरे में सुम न रेसियाणी साड़ त करे थी पर कुतर वारो भी साड़ू ले मानो के करे थो देखारे दिस न। अच सोनी हलिया त पंहिंजे कमरे में सुम हे माई हिते न वेहण दी। हां हल छदे खबर भी अथन ओ वेही थी गन वे रेसियाणी वे त कचरी चई प्यालो प्यार जो प्यालो सुबह सुबह सा चाह जो प्यालो वरे गुलाम कदर वाह जी चाह ठाई थे बुखों को चाह हद्दा होटल में नौकरी मिलेगा वाह जी नौकरी वाह 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 गुलाम कदर तुझी खिदमत वाह सदाई भाई याद करदा से अञा विच वाह अदा गुलाम कादर वाह छा त चाह तैयार कई थई जबरदस्त। वो माई जहर थई यो चाह जो प्यालो न पी जा करा जे सर देखार हो जे तो तैयार कई आ न चाहे जे जहर थसे तभी जम करे पी वेंदस। ॾाढी सुठी चाय हुई वरी को पाणा थी करा जे सिर दे खैर हो जे चाहू पियंदा से कोन सुधर ये टुको पियो वो भी खणी वे हाने धूड़ पई आ शायद रे करा जे सिर दे खैर हो जे गुलाम कादर रोए छो थो या देगड़ी धोई पई पी छड खर्च मुझो खंड मुझी पत्ती मुझी खीर मुझो ठाही मु वरी आघारो दे मां पिया आघारेल नथी वणई न का गाल काने ये देगड़ी खणी चिट्टी चिट आहा या देगड़ी रोज जो चटींदो आ इने जे लायक नई गाल कोने का ओ माई खेरा अंदर न सार मुखे करो हुई मुखे खबर है त तोखे हिते रहण का पो मुखे गिरा भी नसीब कोन थिंदो गाल बुध न लगी तो के हिते ॾाढी तकलीफ है इहे कर असा कुछ मजा है तमाम आसानी थे इएं न मां एतरी बेवकूफ़ न आहियां जो मूसा काग में तोखे मारे छॾियां ऐं मूसा जी मौत जो इल्ज़ाम मां पंहिंजे सिर मथां खणा पंहिंजी ज़िंदगी भी जेल में ॻारे छॾियां इन खां पहिरीं मूसा मरंदो उन खां पोइ तूं एतिरो ख़ुशि न थी तुंहिंजी ऐं तुंहिंजे पीउ जी एतिरी हाजत न आहे मूसा ख़ान खे मारण जी बस भाग भला अथव जो मूसा जे नज़रुनि खां बचा करण था चाहियूं पर हू असांजे सब्र खे हिकु कमज़ोर सम्झी वेठो आहे इहो त तव्हां बि ॼाणियो था त रेस आदम ख़ान कंहिंखां कमज़ोर बि न आहे समझा तो हकीम सब कुछ मां समझा तो तव्हां त सम्झो था पर इहा ॻाल्हि ख़ान खे केरु सम्झाए हकीम ख़ान खे मां सम्झाईंदुसि मां बादशाह हिन खां पहिरियां इहा चिणक दुखी दुखी मच बणिजी वञे तव्हां वञो वञी ख़ान खे सम्झाइण जी कयो जेकॾहिं थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते बंदूकूं सिधियूं कईसीं न त पोइ ॿई धुरियूं सुख सां कोन वेही सघंदासीं मञा थो त ख़ान असांखो ॾाढो आहे असांजा माण्हू सवाया मारींदो
पर खान भी सुख सां कोन वेही सघंदी। अलाह अहिड़ो ॾींहुं न कंदो की मां तूं हल मां खान सां मिलियो रेस ॾे अचां थो। चङो बादशाह, बादशाह तव्हांजो इंतज़ार ई रहंदो। हेदर हेदर सकीना, सकीना, जल्दी कर, चाय खड़िया, देर पई थे। अच्छे साईं, तव्हांजी चाय। सकीना किथे आ? साईं रात निंड न आयसि, इन जे करे हिनमहिल ताईं आराम में आ। हे भी को टाइम आहे सुम्हण जो, ॾींहं जा 11 पिया थियनि। 11 साईं के ॿी शइ जी ज़रूरत न आहे। न न, तूं भली हल। साईं मूं तव्हांजा कपिड़ा इस्त्री करे छॾिया आहिनि, मटाईंदव न? हीअ माई त हद खां अॻे पई वधे। साईं ॿियो कुझु घुर्जे? चयुमि त कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे, हाणे तूं भली वञ। साईं जेकर रेसियाणी जे लाइ को न्यापो हुजे त पोइ ॾेई छॾियांसि। इन एॾी ठाहूकी थी वई आहे जो मूंखे हुन लाइ न्यापो छॾणो पवंदो। ठीकु आहे साईं, हाणे मां वञां थी। रहमत। जी साईं। वे मुंहिंजे पास। मां त हमेशह तव्हांजी भर में रहणु चाहियां थी, पर तव्हां बि दिलि में जाइ ॾियो न। रहमत, रहमत मां हमेशह घर में वेही हिन हवेली जो ख़्याल त नथो रखी सघां न। जी साईं जी। मां चाहियां थो त तूं हिन हवेली जे मथां नज़र रख ऐं उनखे ज़ाहिर कर जेको हिन हवेली जी इज़त सां खेॾे पियो। जी साईं। तूं छा थी समझी त उहा केर थी सघे थी? सकीना भी थी सके थी त सोनी भी। किथे उहा सोणी हुजे त पोइ तूं पंहिंजी भेण मथां पर्दो त न रखंदी न? जेकॾहिं सोणी ज़ाहिर थी त उनखे मारे छॾींदो छा? तलाक ॾेई हिन हवेली मां तड़े कढी छॾींदोमांसि। वो त जाइ ख़ाली थी वेंदी। छा? जल्द मां उन औरत खे तव्हांजे साम्हूं बेनिकाब कंदसि, सबूत समेत। ठीकु आहे, हाणे तूं भली वञ, पर हिकिड़ी कोशिश कजां त तो मथां कंहिंजो शक न वञे। शक ऐं रहमत ते, रहमत मथां ऐं कंहिंखे शक?
ईअं थी नथो सघे। कोक हिन महिल ताईं काथे हुई? साईं दिलावर जे कमरे में वई हुअसि चांहि खणी हुनखे ॾियण। पोइ एॾी देरि करे छॾियई? साईं चवे पियो त थोरो मथे में सूर आहे, ज़ोर त ॾे। छा? तो साईं जे मथे खे ज़ोर बि ॾिना? पोइ छा थी पियो? अॼु खां पोइ रहमत तूं को बि दिलावर खान जो कमु न कर। सोनी वेठी आहे न, पाणे कमु कंदी, तोखे कहिड़ी ज़रूरत आहे? जंहिं ॾींहुं रेसियाणी सकीना वारंदो आहे न त उहा मूंखे चवंदी आहे, मां उनखे जवाब त न ॾींदसि न। जीअं अॼु रेसियाणी मूंखे चयो त मूंखे उथण में देरि थी वेंदी, इन करे रेस खे चांहि बि ठाहे ॾिजां ऐं कपिड़ा बि इस्त्री करे ॾिजां। पर तोखे इहो त सकीना कोन चयो हूंदो दिलावर खे ज़ोर ॾे मथे खे ऐं वञी मालिश करेसि। तूं छो थी सड़ी पई? हा, जेकॾहिं मूं दिलावर जे मथे में तेल विधो त तोखे छो थी बाहि लॻे? रहमत मूंसां ॾियारी न हण, मां चवां थी मूंसां ॾियारी न हण वधीक। तूं घणी सियाणी न थी। मां तो वटि रहियल आहियां जो वेठी ते हुकुम हलाई। जेसि ताईं मां रहमत खे हवेली में न कढंदसि न, मूंखे सुकून